नाज़रीन, कराची में ज़हीर अहमद मेमन की रिपोर्ट मुताबिक कराची सोशल वेलफेयर डिपार्टमेंट के आला अख्तियारनि पारां रजिस्टर्ड समाजी तंज़ीमुनि जे दफ़्तरनि जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। ज़िले इंतज़ामिया जे अमलदारनि एडीसी मलीर बशीर अहमद मेमन, सैयद खुदारिनो शाह, अब्दुल रज़ाक बलोच, सोशल वेलफेयर डिपार्टमेंट के ऑफिसरनि सदफ़ बुखारी, मेहदी हसन हूत, ADHO मलीर डॉक्टर विजय कुमार, एडवोकेट कुबरा, मुजाहिद जोखियो, खुदारिनो शाह, ज़हीर मेमन, ज़ाहिद रहीम सां गॾु समाजी तंज़ीम यतीम बेसहारा ॿारनि जे इदारे फिक्सिड फैमिली होम जो दौरो करे इंतज़ामिया सां मुलाक़ातूं कयूं। उन मौक़े ते एजुकेशन ऑफिसर लताफ़त अली, वाजिद अली ख़ान, ह्यूमन राइट्स जे नाज़िया नाज़, फिक्सिड जे बानी आलमगीर ख़ान ऐं साक़िब अहवान इदारे जे हवाले सां वफ़द खे ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते आयल वफ़द ADC मलीर बशीर अहमद मेमन इंतज़ामिया खे तसली बख़्श करार ॾींदे चयो त फिक्सिड जो इदारो मुनज़्ज़म तरीक़े सां कमु करे रहियो आहे, जंहिंमें यतीम ॿारनि खे पालण लाइ सभु गॾु खेनि तालीम, तरबियत, रिहाइश ॾिनी वञे थी। सोशल वेलफेयर डायरेक्टर सदफ़ बुखारी चयो त फिक्सिड इदारो असांजी उमीदुनि खां वधीक कमु करे रहियो आहे। आलमगीर ख़ान चयो त मलीर में ज़िले इंतज़ामिया तोड़े सोशल वेलफेयर डिपार्टमेंट पारां दौरो करे ॿारनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि, मिलंदड़ सहूलियतुनि जे हवाले सां तफ़सील वरिता आहिनि, जेका ख़ुशि आइंद ॻाल्हि आहे। कमु कंदड़ समाजी इदारा मुआशरे जे ग़रीब बेपहुच माण्हुनि खे सहारो ॾींदा आहिनि। असां पंहिंजे हिसे जो कमु करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। मुस्तक़बिल में बि अहिड़ियूं मुसबत सरगर्मियूं जारी रखियूं वेंदियूं।